भरिया सिटी में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त सॼी दुनिया जियां भरिया सिटी में भी योम आशूरो ॾहीं मुहर्रम जो जलूस मरकज़ी इमाम बारगाह खां बरामद थियो है। जलूस की अगवानी MPA सैयद मुराद अली शाह, सैयद हुसैन अली शाह, सैयद ज़हीर अली शाह, सैयद अमीर अली शाह, अंजुमन हैदर करार इमाम असगरिया ऑर्गेनाइजेशन अल मुस्लिमीन पारां कई पी वञे। मरकज़ी मातमी जलूस शहर के मुख़्तलिफ़ पिड़न ऐं इमाम बारगाहन लाल बाग पिड़ ऐं सैयद मोटल शाह पिड़, जोगिन वारो इमाम बारगाह अल मुस्लिमीन इमाम बारगाह सैयद लोंग शाह पिड़ समेत बिन पिड़न तां थींदो वापस मरकज़ी इमाम बारगाह में नहर थींदो, जिते शाम गरीबा भरपा कई वेंदी। जलूस में करबला जे शहीदन जी याद में अज़ादारन पारां गुर्जन जंजीरन चाकुन ऐं सीना जनी जो मातम करे भेटा पेश कई पी वञे। मातमी जलूस में ज़ख्मी थींदड़ अज़ादारन खे पैरामेडिकल अमले पारां फौरी तौर ते तबी इमदाद ॾिनी पी वञे। मातमी जलूस जी निगरानी लाइ वॾे तादाद में 100 खां वधीक पुलिस एहलकार ऐं 150 खां वधीक रज़ाकार सिक्योरिटी जा फर्ज़ अंजाम ॾेई रहिया आहिनि, जॾहिं त जलूस जी ख़ारिजी ऐं दाख़िली रस्तनि ते पिण सख़्त चेकिंग करे छॾियो पियो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।